कर हाणे हाणे करे वठ हर भगतिय जी कर हीरे मानुष जन्म खे हथां तू न हार हीरे मानुष जन्म खे हथां तू न हार हाणे हाणे करे हाणे हाणे करे वठ हर भगतिय जी कर हाणे हाणे करे वठ हर भगतिय जी कर हीरे मानुष जन्म के हथां तू न हार हीरे मानुष जन्म के हथां तू न हार हरि भगति करण लाए थई देही मिली 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 अथई देही मिली देही मिली छो तंहिंखे विञाई रसन में रुली 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 कयल कौल पंहिंजे कयल कौल पंहिंजे खे तुंगी न विसार कयल कौल पंहिंजे खे तुंगी न विसार हीरे मानुष जन्म के हथां तू न हार हीरे मानुष जन्म के हथां तू न हार हाणे हाणे करे हाणे हाणे करे वठ हर भगतिय जी कर हाणे हाणे करे वठ हर भगतिय जी कर हीरे मानुष जन्म के हथां तू न हार हीरे मानुष जन्म के हथां तू न हार हरि भगतिय बिना न उधार थिए हरि भगतिय बिना न उधार
संत वेद शास्त्र संतैया कंठा पुकारे शास्त्र संतैया कंठा पुकारे रे मानुष जन्म के हथान तो नहार रे मानुष जन्म के हथान तो नहार हरि भक्ति बिना व्याथै झूठा धंधा 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 व्याथै झूठा धंधा व्याथै झूठा धंधा कहते हूँ तोखे की न पार कंदा 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 की न पार कंदा की न पार कंदा हरि भक्ति पुजाए हरि भक्ति पुजाए हरि भक्ति पुजाए थी पलछन में पार हरि भक्ति पुजाए थी पलछन में पार रे मानुष जन्म के हथान तो नहार रे मानुष जन्म के हथान तो नहार हाणे हाणे करे हाणे हाणे करे वट हर भक्ति अधिकार हाणे हाणे करे वट हर भक्ति अधिकार रे मानुष जन्म के हथान तो नहार रे मानुष जन्म के हथान तो नहार रे मानुष जन्म के हथान तो नहार प्रेम साचो श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजन योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम भगवान जी भक्ति करे त मनुष्य जीवन सफल न त विफल हिकिड़ो ई जुमिलो यादि कयो भई सम्झो असां मां केरु भगवान जी भक्ति करे त उन माण्हूअ जो जनम जेको मिलियो आहे उहो सफल आहे ऐं सम्झो केरु नथो करे न करे त न करे इन खां परे न करे पर जीवन सफल न थींदो माना न थींदो डेफिनेट ॻाल्हि पकी ॻाल्हि कची तिर बि न प्रेम सां चओ श्री राम साईं जन चवनि था हीरे मानुष जनम खे हथ मां विञाए न हथां तूं नहार हिन खे विञाए न अजायो न कर छा कर हाणे हाणे जो हाणे करे वठ परमात्मा जी भक्ति भक्तीअ जो कमु करे वठ जंहिं भक्ति कई त तुंहिंजो मनुष्य जीवन सफल थींदो न त न थींदो ऐं कॾहिं कॾहिं ईअं पकी ॻाल्हि ॿुधाईंदा माण्हू सोचींदा आहिनि ईअं कीअं थी सघंदो पर हिकु न त 100 शास्त्र पढ़ो मां ईअं कची ॻाल्हि ईअं चई न सघंदो आहियां छो न चवंदो मूंखे मूंखे अॻियां 10 शास्त्र ॿिया बि पढ़िया आहिनि तव्हांजो मन वञे तव्हां मञो या न मञो पर मुंहिंजो मन बि त मञणु खपे न ऐं ईअं कीअं थो पकी ॻाल्हि चई छॾियां वेद व्यास हो उहो पंहिंजो किताब लिखियईं हीअ महाभारत जंहिंमां गीता निकिती आहे महाभारत में हर कंहिं मन जो कहिड़ो बि ख़्यालु आहे उन जे ख़्याल सां ओॾो नाटक ओॾो ठाहे भई दुर्योधन जो ख़्यालु कहिड़ो आहे भीष्म पितामह जो ख़्यालु कहिड़ो आहे अर्जुन जो ख़्यालु कहिड़ो आहे युधिष्ठिर जो ख़्यालु कहिड़ो आहे उन ख़्यालनि ते सॼो ईअं ठहियलु आहे जेकी वरी केरु उनजी गहराई खे सम्झे प्रेम सां चओ श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी ख़्यालनि ते ठहियलु आहे लिखी करे छी भाई हिकिड़ी ॻाल्हि मां डंके सां वरी वॼाए करे न चइबी आहे पके में पकी ॻाल्हि चवां थो कहिड़ो
यद इहास्ति तत्सर्वत्र जेकी हिन महाभारत में आहे न इहो ई सॼे दुनिया में तव्हांखे कुझु मिलंदो, इन खां वधीक कुझु मिलंदो ई न। ईअं जे महाभारत खां ॿिया हेॾा किताब कोन्हनि, महाभारत हिकिड़ो किताबु आहे, उन सां गॾु करोड़ी किताब आहिनि। छा चयमि? करोड़ी किताब आहिनि, पर शास्त्र चओ वेद चओ उन सां न पुॼनि। उन में ॻाल्हि कोन लिखियलु आहे, चई न लिखियलु आहे। मां पकी ॻाल्हि चवां थो, यद इहास्ति तत् सर्वत्र, उहो ई सभिनी जॻह ते आहे। ऐं यद इहा नास्ति, जेको हिते कान्हे, जेकी हिते कोन्हे, महाभारत में काई ॻाल्हि कोन्हे, न ही कुत्रचित, उहा किथे बि ॻाल्हि तव्हांखे न मिलंदी। यार एॾो कीअं थो चई सघी? पोइ छा संतन महात्मा चैलेंज में त हर को माण्हू मथो न खपाईंदो आहे, ईअं त केरु खपाए न खपाए, ॻोल्हे आया, ॿी का ॻाल्हि मिली कान। तव्हां बि काई ॻाल्हि ॻोल्हे अचो, भई मां तव्हांखे महाभारत मां ओतिरो पात्र कढी ॾेखारींदो। हाणे तव्हां चओ इन खां सवाइ नई ॻाल्हि, नई ॻाल्हि त तूं ॻोल्हेसि, मां तोखे ॾेखारी। महाभारत में 100 नयूं ॻाल्हियूं आहिनि, तो वॾे हिकु बि न आहे, सभु झूनियूं झूनियूं अथई। प्रेम सां चओ श्री राम। हीअ वीचार करण जी ॻाल्हि आहे। संत महात्मा लिखंदा आहिनि पकी ॻाल्हि, भॻवान जी भक्ति केर बि करे उनजो जनम सफल थींदो, ऐं जे भॻवान जी भक्ति केर बि न करे त उनजो जनम सफल न थींदो। माना न थींदो, पक ई पक, असुल न थींदुसि, किथां बि मथां लही अचे, जेकी बि खपेसि करे, भॻवान जी भक्ति न करे त उनजो जनम सफल न थींदो, पार संसार मां न थींदो, कॾहिं बि कोन थींदो। हिकिड़े न 100 संतनि इहा ॻाल्हि चई। पार थियण जे लाइ हिकिड़ी परमात्मा जी भक्ति आहे, जेको करे थो उनजो जीवन सफल थींदो, न त न थींदो। हाणे साईं जिन चवंदा तोखे शरीर मिलियो छो आहे? हरी भक्ति करण लाइ अथई देही मिली, छो तंहिंखे विञाई रसन में रिली। तूं रसन में लॻी करे, जीअं न संतनि चयो भई ॿुधण में, है न, ॾिसण में, शब्द स्पर्श रूप रस गंध में, ख़ुशबुनि में, सेंट लॻाइण में, पंहिंजे फैशन में, तूं पंहिंजे संसार में रही करे न पंहिंजे शरीर खे विञाई पियो, कहिड़ो फ़ाइदो? सम्झो तो 100 फैशन कया न कया, छा फ़र्क़ु पवंदो? हिकिड़ी माता सींगार करे थी, 100 सींगार करे थी, ऐं हिकिड़ी माता नथी करे, पंहिंजो कमकार करे थी, छा फ़र्क़ु पवंदो ॿिन्ही में? पाण सींगार करण वारो शरीर अॼु न सुभाणे ख़राबु थींदो, जेका नथी करे उनजो थोरो वरी घटि वधि ख़राबु थींदो। जेकी तव्हां सम्झो ॻाल्हि, तव्हां सही कमु कयो कि ग़लति कमु कयो, जेॾी महिल वक़्तु ईंदो आहे पाण ई ख़बर पवंदी आहे न। हींअर त केरु कुझु बि करे वठे, पर ॻाल्हि सभई ख़बर पवंदी आहे। भई तव्हां जीअं खाओ पीओ घणो मूंहं वांगुरु त पेट ॿाहिरि थी वेंदो, बीमार तव्हां थींदा। जेको खाईंदो सो मां खाईंदो, मां बीमार थींदुमि, इन में छा, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? प्रेम सां चओ श्री राम। ऐं जेको वरी पंहिंजे संयम सां हले थो, नियम सां हले थो, क़ाइदे सां हले थो, उनखे वरी जीवन में आनंद आहे, रोग कोन्हे, बीमारी कोन्हे, तकलीफ़ कोन्हे, खिटपिट कान्हे। ही सभु माण्हू जेकी बि कयो संसार में शरीर आहे, इहो छा लाइ मिलियो आहे? भई तोखे भॻवान जी भक्ति करण लाइ मिलियो आहे। प्रेम सां चओ श्री राम। हरी भक्ति करण लाइ अथई देही मिली, छो तंहिंखे विञाई रतन में रिली। कयल कौल पंहिंजे खे की न विसार, तूं माउ जे पेट में हुई, हिकिड़ो वाइदो करे आए त मां तुंहिंजी भक्ति कंदुसि। भॻवान खे चई हाणे कर, वाइदो कयई न तोखे। साईं टेऊंराम साहिब हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे जीवन में लिखी आहे, ग्रंथ में लिखी आहे। छा लिखी? अलप जीवन के कारणे वचन करे मत कोय, वचन करो सब सोच के जांसे बहु सुख होय। कॾहिं जीवन में कंहिंसां वाइदो न कजो। छा चयईं? पर हाणे मुसीबत आहे, तव्हां करे आया आहियो भॻवान सां, माउ जे पेट में हिकिड़ो वाइदो करे आया आहियो त मूंखे ॿाहिरि कढ, मां तुंहिंजो नाम जपींदुसि। हाणे उहो वाइदो तोखे यादि करणो आहे। पंहिंजे थोरे जीवन जो क़ाइदो कजे न, वाइदो कजे, वाइदो कजे त सोचे सम्झी कजे ऐं उनखे वरी पूरो कजे। इहा प्राण जाए पर वचन न जाए, रघुकुल रीत सदा चली आई। प्राण जाए पर वचन न जाई, वचन अजायो न वञणु खपे। जेको भॻवान सां तो वाइदो कयो आहे, तुलसी वो दिन यादि कर जब तरे था शीस। मात गर्भ में, मात गर्भ में उल्टो मूर्ख लटके थे, ऊंधो लटके थे। ऊंधो लटके 84 लख जुड़न में तू भिटके थे। हाँ भिटके थे, भटके थे। जन्म देनो ही भगवत
बचायो वेंदो, केरु रोके ई न सघंदो, बचाए न सघंदो कंहिंखे। भॻवान जो भॼन ई बचाईंदो, ॿियो केरु न बचाईंदो। प्रेम सां चओ श्री राम। हाणे अॻे संत महात्माऊं जेका न पकी ॻाल्हि हुई हूंदी आहे, उनखे उबतो बि चवंदा आहिनि, सुबतो बि चवंदा आहिनि, सम्झ में पकी अचे न। चई भाई भॻवान जी भक्ति खां सवाइ उधार न थींदो ई, माना न थींदो ई, सिधी है। हर भक्ति बिना न उधार थिए, न कि मनुष्य जन्म जो सुधार थिए। हिन इंसानी चोले जो सुधार कॾहिं बि कोन थींदो। सुधार कॾहिं थींदो जॾहिं भॻवान जी भक्ति कंदो। भॻवान जी भक्ति कंदो त उधार थींदो, भॻवान जी भक्ति कंदो त सुधार थींदो, न त उधार सुधार ॿई न थी सघंदुसि। इहा ॻाल्हि मन में वेही इहा ॻाल्हि मन में वीचार। केॾी महिल 5 मिंट वेही सोच त कर, सही सोच कर, सोचो, सोचे करे वरी सोचो त ही मनुष्य जनम भॻवान छो ॾिनो आहे, छाजे लाइ ॾिनो आहे? खाइण लाइ, पीअण लाइ, घुमण लाइ, सुम्हण लाइ, विषयनि भोगन भोगण लाइ। हाणे इहे त खाॾी बि भोगी पियो। संत न ॿुधाया आया तव्हांखे, सूअर खे बि साॻियो सुख आहे, इंद्र खे बि साॻियो सुख आहे। इंद्र जो नालो ख़बर अथव? हिकिड़ो नालो आहे शुक्र, छा चयमि? ऐं सूअर जो नालो शुकर आहे, छा चयमि? संस्कृत में आहे भाई, अखर अखर ॻोल्हंदा आहिनि न, अजीब ॻाल्हि आहे। इंद्र जो नालो छा आहे? शुक्र। शक्र, शक्र, शुक्र त उन दैतनि जे गुरूअ जो नालो आहे। शक्र इंद्र जो नालो आहे। छा नालो आहे? शक्र जो नालो कीअं पियो? भाई हुन 100 यज्ञ कया। शत क्रतु, क्रतु माना यज्ञ करण वारो, ऐं शत माना 100 यज्ञ कई, इन करे नालो शत क्रतु पियो। त शत जी श ऐं क्रतुअ जी क्र, शक्र, इहो इंद्र जो नालो आहे। हुन जो नालो शक्र आहे। ऐं हुन सूअर जो नालो छा आहे? संस्कृत में शूकर। जैसे सूकर स्वान, न गुरु नानक में ग्रंथ में ईंदो आहे, जैसे सूकर स्वान नानक मानो ताहे तन। स्वान माना कुतो, सूकर माना सूअर। हुन जो नालो शक्र आहे, हुन जो नालो शुकर आहे। कोई फ़र्क़ु ज़्यादा न आहे, ॿिन्ही खे सुख बि साॻियो आहे। सम्झो भाई निंड कयो, निंड करण खां पोइ माण्हू खे के भाई थकावट लही वेंदी आहे, आराम ईंदो आहे। जहिड़ो तव्हांखे, तहिड़ो करोड़पतीअ खे, तहिड़ो अरबपतीअ खे, तहिड़ो कंहिं वॾे माण्हूअ खे, तहिड़ो कंहिं नंढे माण्हूअ खे, तहिड़ो कंहिं पखीअ खे, तहिड़ो कंहिं पशुअ खे निंड करण खां पोइ आनंद साॻियो मिलंदो आहे कि न? खाइण खां पोइ पेट साॻियो भरबो आहे कि न? खाइण में जेका शइ जंहिंखे वणे, कंहिंखे मिर्च वणनि, कंहिंखे लूणु वणे, कंहिंखे खंडु वणे, कंहिंखे लीमो वणे, हा न? 6 सवाद आहिनि। कंहिंखे कहिड़ो सवादु वणे, कंहिंखे कहिड़ो सवादु वणे। ईअं न आहे त भई हर कंहिंखे उहो तिखो ई तिखो वणंदो आहे, ईअं त न हूंदो आहे न। त कंहिंखे कहिड़ी शइ वणंदी आहे? तव्हांखे कंहिंखे माओ वणंदो आहे, कंहिंखे माओ न वणंदो आहे, कंहिंखे वरी माए जी जॻह ते बिना माए खीर जी शइ वणंदी आहे। हरिद्वार में 2 भाउर हुआ, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। 2 भाउर हुआ, ऐं ॿई हिकिड़े दुकान ते पीउ जे हूंदे त कमु कंदा ई हुआ, लॻोलॻ दुकान 2 हुआ। पोइ 2 भाउर जॾहिं पीउ मरी वियो त अलॻि थिया। उहो दुनिया जो रवाजु आहे, सभई ईअं थींदा आहिनि। तव्हांजो ॾाॾो थियो, तव्हांजो काको थियो, तव्हांजो पर ॾाॾो थियो, तव्हांजो तर ॾाॾो थियो, तव्हांजो हर ॾाॾो थियो। हर ई जेके आहिनि अलॻि अलॻि रहिया। पोइ थोरो के अॻु के थोरो पोइ थींदा सभई अलॻि। जो जॻह किथां ईंदी? हिकिड़े घर हिकिड़े में 12 पुट थियनि पीउ खे, त उहा जॻह किथां एॾी वॾो ठाहे छा ॼण? वरी 12 पुट शादियूं कनि, हा न? भई 2 ई थियनि त 2 मां 4 घर थींदा आहिनि, 4 मां 8 घर थींदा आहिनि, 8 मां वरी 16 घर थींदा, त आख़िर जॻह त खुटंदी की न? भले प्रेम केतिरो बि हुजे, पर जॻह किथां ईंदी? हा न? दिलि में घणई जॻह आहे, पर ॿाहिरां बि त हुअणु खपे न। प्रेम सां चओ श्री राम। हाणे 2 दुकान हा, 2 भाउरनि चयो अलॻि अलॻि था कमु कयूं। हाणे जीअं यार साॻियो धंधो 2 खोलींदासीं त 2 जी खिटपिट थींदी, कोई तोखां कोई पोइ पिया खिटपिट कंदासीं। हाणे हिकिड़ो पाण में फ़ैसिलो था कयूं, चई कर भाई, चई ॾिस आऊं खीर जो कमु कयां त तूं वरी खीर जी मिठाई न ठाहे, तूं वरी भाई खीर खां सवाइ मैदे जी आहे, बेसण जी आहे, ॿी अलॻि अलॻि मिठाई, माना खीर जो कमु तूं न कंदे। भाई ॼमूं गुलाब ॼमूं न ठाहींदे, मलाई पेड़ा न ठाहींदे, ऐं मलाई जो पान उते ठहंदो आहे, हिते घटि, हिते त केरु सम्झे कोन। माना कहिड़ी बि खीर वारी शइ तूं न ठाहींदे। हुननि चयो ठीकु आहे, पाण में भाउर आहियूं, सही ॻाल्हि आहे। हाणे साईं खीर वारो जेको आहे न, उहो एतिरो न पियो कमाए, बिना खीर वारो पाण ज़्यादा पियो कमाए। छाकाणि माण्हू खे बिना खीर वारो मिठाइयूं, जीअं लॾूं थींदा आहिनि, ऐं ॾोठियूं थींदियूं आहिनि, तोशा थींदा आहिनि, ऐं वरी समोसा मिठा थींदा आहिनि, वरी उहा माखणी छा थींदी आहे,
हिकिड़ी माना जीअं टिकी थींदी आहे तीअं थींदी आहे माखणी आहे उते चवंदा आहिनि, पर उहा मैदे जी ठहंदी आहे ऐं चाश में ॿोड़े रखबी आहे। हा बालूशाही ॾिठव ईअं अहिड़ा खोड़ माना हुन वटि 5 मिठाइयूं ऐं माए जूं ख़ाली मिठाइयूं त घणेई, पर भई कमाए वरी हू पाण वधीक पियो त कंहिंखे कहिड़ो सवादु वणे, कंहिंखे कहिड़ो सवादु वणे। ईअं न आहे त भई हर भरो हर कंहिंखे मिर्च पकोड़ा वणनि, कंहिंखे वरी कहिड़ा पकोड़ा वणनि, हा न उहे बि अलॻि अलॻि आहिनि, कंहिंखे पकोड़ा ई न वणनि, थींदा आहिनि खोड़ माण्हू पंहिंजे हिसाब सां, कंहिंखे खमण वणे, कंहिंखे वरी मखण वणे, उबतो सुबतो प्रेम सां चयो श्री राम। हीअ अलॻि अलॻि आहे, कंहिंखे कहिड़ी शइ वणंदी आहे, कंहिंखे कहिड़ी शइ वणंदी आहे, पर हर को पंहिंजे आनंद में आहे, हर को पंहिंजे ख़ुशीअ में आहे। जेको भॻवान जी भक्ति कंदो उनखे ॿाहिरां अंदरि आनंद थींदो, ऐं जेको भॻवान जी भक्ति न कंदो उनखे ॿाहिरि त थिए न थिए अंदरि बि अंदरि ॿाहिरि ॿई न थींदो। हिकिड़ो फ़ैसिलो कयां न, मां वरी ॿ ॻाल्हियूं छो थो ॿुधायां, प्रेम सां चयो श्री राम। सही सदी ॻाल्हि आहे, हर भक्तीअ बिना न उधार थिए न की मनुष्य जन्म जो सुधार थिए। वेही वेही इहा ॻाल्हि मन में वीचार कर त भॻवान मूंखे मनुष्य जन्म भोगन लाइ ॾिनो या भक्तीअ लाइ ॾिनो, तोखे छा करिणो आहे, भॻवान जी भक्ति करणी आहे या दुनिया जा भोग भोगणा आहिनि, वीचार करे ॾिस, जंहिं लाइ तोखे मिलियो हुजे उहो कमु कर। अॻिते साईं जन चवनि था भई भॻवान जी भक्ति खां तुंहिंजो साथ केरु ॿियो ॾींदो ई न। तोखे जेकर साथ ॾियण वारी आहे त इहा भॻवान जी भक्ति, जेको तो नाम जपियो आहे, जेका भॻवान जी भक्ति कई आहे, जेके शुभ कर्म कया अथई, इहे ई तोखे साथ ॾींदा। कठिन समय में होगा संगी ये तेरा श्रेष्ठ आचार, जेको तो श्रेष्ठ आचार कयो आहे जीवन में, इहो ई तोखे ॾुखिये वक़्त में कमु ईंदई, बाक़ी ॾुखिये वक़्त में कोई कमु न ईंदो आहे। तव्हां माल प्रेम सां खाओ पर ॾुखिये वक़्त में कोन ईंदा, बीमार कंदा, ऐं बीमारीअ में बि जेकर परहेज़ सुठी कयो त बीमारी लही वेंदी हली। छा कमायो, परहेज़ कमाई या भोग कमाया, वीचार करण जी ॻाल्हि आहे। जेको सोचे, हर कंहिंखे भॻवान ॿुधी छो ॾिनी आहे, अखियूं ॾिनियूं आहिनि ॾिसण लाइ, नक ॾिनो आहे सूंघण लाइ, कन ॾिना आहिनि ॿुधण जे लाइ, अकुल छो ॾिनई, वीचार करण जे लाइ। इहो वीचार कर तोखे छा कमु ईंदो छा न ईंदो, तोखे भॻवान जी भक्ति केतिरो कमु ईंदी, भॻवान जी भक्ति खां सवाइ ॿिया दुनिया जूं ॻाल्हियूं केतिरियूं कमु ईंदियूं। इहे पंहिंजे पंहिंजे वीचार। हरि भक्तिअ बिना कोई नाहे संगी, हर नाम हर जो मिटाए तलब ऐं तंगी। वेद शास्त्र संत महात्मा सभु इहा ॻाल्हि चवनि था। पछाड़ीअ सां ईअं लिखनि था, भॻवान जी भक्ति खां सवाइ हर ई धंधा झूठा थिए, हर भक्तिअ बिना ॿिया थिए झूठा धंधा। कहे टियों तोखे की न पार कंदा, तोखे कोई पार कंदो ई न आहे न। हिकिड़ी भॻवान जी भक्ति तोखे पार करे सघे थी, बाक़ी भॻवान जी भक्ति खां सवाइ बिन हरि भगत न भवतारी, बिन हरि भजन न भवतारी, यही है सिद्धांत अपील। तुलसीदास भॻवान जी भक्ति खां कोई पार थींदो ई न। भॻवान जी भक्ति हिकिड़ी पार करे, हरि भक्ति पुॼाए थी पल क्षण में पार, हिकिड़े पल में क्षण में फटाफट पार करण वारी आहे, उहा भॻवान जी भक्ति आहे। इन करे जेकर तूं भॻवान जी भक्ति कंदे, भॻवान जो नालो तोसां संग आहे त ठीकु आहे, न त भाई तोखे मिड़ई तकलीफ़ अचणी अथई, उन खां वरी केरु बचाए बि न सघंदे। हिकिड़े मिंट जो भॼन तव्हां चई वठो, पोइ वरी पंहिंजो टाइम पूरो थी वेंदो। हले श्री राम श्री राम जिनी सां संगिया, तलब न तंहिंखे तंगिया, श्री राम जी जिनिया ओटवती, जम जी तिनखे चोट
सासंगिया श्री राम जी सासंगी बीतल बंधन के तंगिया बीतल बंधन के तंगिया श्री राम जी सासंगिया ओम सतना